अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक खैरियत सां हूंदो। अदा हिन वक़्तु असां अरकनसास मां गुज़रूं था पिया। अरकनसास जो स्टेट अमेरिका जी आहे ऐं हिन जो नारो ई अरकनसास जे हेठां लिखंदा दी नेचुरल स्टेट, माना कुदरती। हिते कणिक बणिक जाम थिए थी पई, एॾी कणिक आहे त सोच आहे तव्हांजी। अदा मां तव्हांखे ॾेखारियां हिन वक़्तु साईं अन मथां लुणिया आहिनि, हेॾां बि ज़मीन तयारु आहे पूरो साईं। सिज उभरे थो पियो ऐं सिज ते साईं इहे बदका पखी जेके कूंजा बूंजा सियारे वारा साइबेरियन ईंदा आहिनि हिते। असां वटि वरी कैनेडा खां पखी ईंदा आहिनि, परे आहिनि, वेझो नज़र नथा अचनि वेझो त तव्हांखे मां ॾेखारियां। ऐं अमेरिका जी साईं ॿाहिराड़ी कीअं ज़मीन आहे, पोख पलाव, उहो सॼो ॾेखारियां। हे ॾिसो मथां अनो खणी विया आहिनि ऐं बाक़ी हिते पखी बि सुबुह सां साईं खाधे जी तलाश में निकितल आहिनि, जीअं असां सुबुह सां निकितल आहियूं। पर तव्हां ॾिसो, जाॾे नज़र डोड़ायो मैदानी इलाइक़ो, कणिका पुटनि ई कोन थियूं। माना हाणे त हिते सियारो आहे, न आहिनि, पर बिज लॻे थो छटे छॾिया अथऊं। ऐं जेके मां पखियुनि जो ज़िक्र कयो मां वादा ॿुधायो हे साईं उहे पखी लखनि जी तादाद में, हज़ारे पखी साईं, टोलनि जा टोला। हे ॾिसो अदा, इहे सभु कैनेडा खां मथे बर्फ़बारी आहे, हेठि जेके पाणी जा दुॿा आहिनि असां वारे पासे ॾे, उहे अहिड़ा सभु ओॾे अचनि था साईं पाणी ते। हे ॾिसो पूरो साईं, उहे ढंडा जेके आहिनि न सभु पखी हिन ते। ऐं कणिका ॾिसो मथां अन लुणिया आहिनि, हेठि काना छॾे, मथां संगूं बसि साईं मशीन ते थ्रेशर। हाणे त सियारो आहे, ज़मीन साईं हिन जी ईअं ख़ाली पई आहे, जाॾे नज़र दौड़ाए ज़मीन ई ज़मीन अथनि। हल त सही, तॾहिं त अॻे रहो यार चए पियो मां वटि 3000 एकड़ आहे, मां जो हल भेणा हे साईं बदका हलनि थियूं पयूं। साईं अचो त तव्हांखे थोरो मां लही करे नज़ारो करायां, तव्हांखे ॾेखारियां त जंहिं ज़मीन जी मां ॻाल्हि कयां पियो त साईं हिते नज़र खुटे, ज़मीन न खुटे, उनजो थोरो विझनि। हे ॾिसो अदा, हिते एॾो सीउ आहे, ज़मीन मां परियां ईअं तयारु आहे, ठीकु आहे। हे यको हीअं ज़मीन ऐं पाणी जेको आहे ड्रिप सिस्टम ते हिते ॾियनि था पिया, ठीकु आहे। ऐं अदा तव्हांखे ॾेखारियां हिन वक़्तु हिते पारो ॼमियो पिया न, बर्फ़। हे ॾिसो हे पूरो साईं, माना सीउ एॾो आहे, तॾहिं हर शइ सड़ी वई आहे। ऊन्हारे में अचो त सावक हूंदी आहे, पर ज़मीन तयारु आहे साईं। पाणी जे हिते वरी पाणी जो न उहो स्प्रिंकल सिस्टम ते हे मोटरियूं उहे लॻल अथनि, पंप बाक़ी साईं भे भुरड़ा, लखें भुरड़ा, नज़र खुटे भुरड़ो न खुटे। हल त सुभाणे अल्लाह अल्लाह साईं। हे ॾिसो अदा, हे लखें भुरड़ा साईं, हे वञे थी लकीर ओसि ताईं। वाह मुंहिंजा मालिक, तूं ई आहे जेको पूरी दुनिया खे रिस्क थो ॾे। हे ॾिसो साईं, हे ॾिसो, हल त सही।
हल काॾों त लकीर शुरू थी आहे साईं। बाक़ी साईं हाणे जेॾी 1000 लखे एकड़ ज़मीन हुजे त पोइ इन माल खे किथे लुकाइणो बि आहे न। उन लुकाइण जे लाइ साईं हे गुंदियूं, हे साईं गुंदियूं, हे ॾिसो हे अन्न जूं माण्हुनि जूं भाई हिते ज़ाती अथव ट्रक ट्राला। हे ॾिसो साईं, अल्लाह हे ॾिसो साईं लखे, तव्हांजो लखे न आहिनि। हे ॾिसो नज़र खुटे, हे ॾिसो केॾा आहिनि वेंदे ओॾे परे वणनि ताईं अथव साईं। हे ॾिसो हे अचनि काॾों था, हे ॾिसो अल्लाह अकबर, अल्लाह अकबर साईं। हे ॾिसो ओ ये परे साईं। बाक़ी साईं सुबुह सां पंहिंजी गाॾी साथ ॾिनो आहे ठाहूको, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हाईवे ते साईं अरकनसास में बीठा आहियूं। बसि ईअं मां सोचियुमि तव्हांखे ॾेखारियां, थोरी जॻह बि साहियां, थोरी वाक कयूं। बीहण त हिते अलाउ न आहे। पुलिस वारो आयो बि त चवंदो छा थो करे, चवंदोमांसि ईअं छड़ो रब जी कुदरत जो मज़ो वठूं था। ज़मीन ॾिसो कीअं हिकु नंबर ठही पयूं आहिनि। हे ॾिसो गुंदियूं, अमेरिका जी ॿाहिराड़ी, अमेरिका में ज़मीन जो पूरो साईं। हे ज़मीन ॾिसो कीअं तयारु पई आहे। हे साईं पखियुनि जो रब तो बसि मुंहिंजा मालिक। अन्न जो हेॾो अमेरिका पैदा थी करे त हाणे रब खे अल्लाह अकबर साईं। हे ॾिसो हे भुरड़ो लखे रुपया, हाणे इहो बि त पेट पालींदो हूंदो न, अन्न बन्न खाईंदो हूंदो हितां जा। हिते हाईवे ॾिसो था साईं, 140 जी स्पीड ते गोली आहे कमु। अचो त साईं, हे ॾिसो अल्लाह छा त नज़ारो आहे साईं। पर हे साईं ट्रक ट्राला छिक छिका। त अचो अॻिते हलूं, मां तव्हांखे अॻिते बि ॾेखारियां। दोस्तो पसंदि अचेव त शेयर, हिकिड़ो शेयर थी वञे। ॿाहिरि वाकई पारो आहे साईं, जीअं ॾेखारियो मां पाणी ॼमियो पियो आहे, वाकई पारो आहे साईं। बसि अदा बेल्ट हणी करे तव्हांखे चए थो न्यू पोर्ट अचे थो पियो, रीजनल एयरपोर्ट अचे थो पियो। खाया पीया अचे त साईं, नाश्तो बि ॾिसो साईं। हे न्यू पोर्ट वग़ैरह छा आहे, सबवे अचे थो न साईं, को मैकडोनल्ड अचे, को चांहि जी चुस्की वुस्की हणाऊं का, काफ़ी चांहि त हिते न मिलंदी आहे। पर हे भुरड़ा ॾिसो साईं, हे पखीअड़ा हिते ताईं अची विया अथव। हे वणनि जे मथां ओ ये मखियुनि वांगुरु साईं। वाह मुंहिंजा मालिक, तुंहिंजा रंग सुबुह सां इहे बि असांखे नसीब कयो। दोस्त पुछंदा टाइम आहे, वठो 7:35 थियो आहे टाइम। बाक़ी हे साईं जंग जर, हिरणनि जा बि बोर्ड लॻल आहिनि। दवा हिरण बि जाम आहे हिते, ख़्याल सां रोड ते चढ़ी ईंदो अथव, वीचारे खे मारी जो न। हेॾो अरकनसास स्टेट यूनिवर्सिटी जो बोर्ड अची वियो। गुमशुम साईं एरिया में हलूं था पिया। वाह हे त वॾड़ो शहर थो लॻे। हिते बि साईं ट्रक, पेट्रोल गाॾियूं, शोरूम, बर्फ़ ॼमी पई आहे हेॾे पारो। सिज बसि निकिरी आयो साईं, सिज चए थो त आओ ताओ ताज। त साईं हे आहे अरकनसास स्टेट, नेचुरल स्टेट, कुदरती पखी ज़मीन ॾिसो तव्हांजी सोच आहे त हिते अरकनसास, टेक्सिस में बि आहे, पर अरकनसास गणक में पहिरें नंबर ते आहे साईं। हे ॾिसो जेतिरो मोबाइल फेराए जो ज़मीन खुटे। बाक़ी साईं लिमिट आहे 130 किलोमीटर हिते।
ये ज़मीन साईं तैयार ज़मीन फुल एक नंबर। बाक़ी हाईवे ते हलियल आहे। न्यू पोर्ट 1 माइल एग्ज़िट थियण खां हाईवे ते अमेरिका में साईं अॻ में ई हे लिखियल हूंदो आहे त होटल अथव। हे अची वियो साईं मैकडोनल्ड। हलो एग्ज़िट नंबर 83 ते चांहि जी चुस्की। ये गाड़ी ये साइड करे बीहायो आहे साईं। बाक़ी ज़मीन ॾिसो, मां असल में ॾेखारणु चाहियां थो तव्हांखे ज़मीन हितां जी न। रंग भूरो अथसि। टेक्सास जी ज़मीन जो रंग कारो आहे, हितां जी मिट्टी जो रंग भूरो आहे। जैक्सन पोर्ट स्टेट पार्क भी आहे 83 एग्ज़िट ते। बाक़ी ये ॾिसो ट्रक ट्राला, हिन जा ट्रैक्टर वर्कशॉपियूं इहे अथव। हेॾी जो ज़मीन हुजे हिन जा ट्रैक्टर ई पंहिंजा आहिनि साईं। मशीनरी फुल पंहिंजी साईं। बसि नाश्ते जे चकर में हेॾे आया आहियूं। ॾिसो नाश्तो किथां थो मिले। ऐं अगरि हे टाको फूड हेॾे चए थो हेॾे सॼे हथ ते वञ। हे साईं ट्रैक्टर ट्रालियूं ऐं हे ज़मीन साईं साम्हूं बि तयारु। हे माना पूरो साईं। हे ॾिसो हेॾे बि साईं हर भर। हे ॾिसो हिन जो माना अलॻि ई हिसाब किताब आहे यार। हे त हाईवे खां असांखे थोरो अंदरि ॻोठ में वठी आयो। नंढिड़ो टाउन आहे ख़ूबसूरत, पर गाॾियूं ॾिसो कीअं दर्जननि जे हिसाब सां बीठियूं अथनि। घर हेठि नंढियूं पुराणियूं छतियूं। हे 1910 जा घर आहिनि साईं। ॻोठ अमेरिका जो तव्हांखे ॾेखारींदो हलां आहिस्ता आहिस्ता। ॾिसो सुकून लॻो पियो आहे। वणकारियूं, हे पुराणा हवाइली वण, घर नंढड़ा। ओए भुरड़ा साईं ओए। मैकडोनल्ड काॾे वाह एम काॾे वई। चर्च क्रिस्ट साईं। असां वटि मस्जिदियूं मदरसा हिते चर्च आहिनि, पर तव्हां ॾिसो नंढड़ा घर पिदकिड़ा। क्रेन आहे पुराणियूं साईं। वर्कशॉपियूं किथां का हिस्ट्री मिली वञे त तव्हांखे उहा ॾेखारियां मज़ो अची वञे। हे साईं बाबडा स्टेट फेयर। मैकडोनल्ड चए थो खॿे हथ ते। हे अची वियासीं साईं टाको बेल ते मज़ो न आहे। ग्रीन नंढा शहर साईं। हे बैंक फर्स्ट कम्युनिटी बैंक ऐं बॉल ग्रीन फार्मेसी हितां साईं हाणे लेफ्ट करे अची वियासीं पाण। डॉलर ट्री फैक्ट्री ट्रैक्टर सप्लाई डाइनिंग नाउ ओपन। अल्लाह करे खुलियल हुजे बाबा। Order here. Let's see what they have. Hi, good morning. Good morning. Yes, I want to order one egg and cheese and biscuit. Egg and cheese biscuit? Yes, and one give me this one, the hash brown. Anything else? Yes, and give me this one, hot frappe caramel. What size? Small but no whipped cream. Okay, and what else for you? That's it so far. Okay, it'll be $8.42. Okay. बदवा साईं। चाय भी कई से, अंडो भी ऐं आलू भी। $8.5 बिल थियो आहे उहो ॾियूं त इहा साईं अमेरिकन ज़िंदगानी अथव। अल्हम्दुलिल्लाह मालिक जा करम आहिनि। रब पाक असांखे नसीब कई आहे। ऐं तव्हां दोस्तनि खे बि अलाह वधाए साईं। हर कंहिंखे ॾे महिनत साईं। असांजो त नारो हिकु ई आहे, महिनत। थैंक यू। पैसा हिते ॾिनासीं।
अॼु पिकअप कंदासीं। हाय हाय सफ़र सही मुसाफ़िर त। हेलो दोस्तों, दुआन में यादि असां नाश्तो कंदासीं। हे पुलिस वारो अची वियो, माॾे त न आयो आहे, शाम जो किथे हूंदो। थैंक यू। Have a good day. You too. Straw? Straw? It's in the bag. In the bag? Uh-huh. It's a cold or a hot? I'm sorry, what? Caramel. It's a frappe. It's cold. You don't Frappes have... are cold. Oh, I thought it's a hot. No, frappes are cold. Oh, okay. Have a good day. You too. Thank you. साईं मां सम्झो त गरम ॾींदी, पर चवंदा हो थधो थी उस्ताद। मां जो अलाह हाणे ॾे थधी ॾे वाह, गलो ज़ुकाम मरतो पियो आहे, पर हाणे ॾिनी आहे दड़ी त हाणे इन खे न कीअं कयूं। बाक़ी ॻोठनि ॿाहिराड़नि में साईं ट्रैक्टर सप्लाई जा बि टी वग़ैरह हुयो, मटीरियल ट्रैक्टरनि जो ज़मींदारीअ ते जाम आहे न, ट्रैक्टर ट्राला मटीरियल जाम आहे। पर जेके एम्प्लॉय आहिनि उन्हनि साईं गाॾियूं बीठियूं आहिनि हिकु हिकु। हे ट्रैक्टर ट्राली छबरियूं कटण जे लाइ साईं असां वटि नंढड़ी आहे हिते, त पूरे ट्रैक्टर में ॿधी फेराटी ॾेवाइसि। हलो दोस्तो, हाणे तव्हांखे नंढड़ो हे बि ॾेखारियासीं गोदाम शुदाम ज़मीन आहे। इनशाला वरी अॻिते का नई शइ ॾेखारींदोमांव। जेसिताईं दुआनि में यादि पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो। अदा महिरबानी।